वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान जो अॼु तफ़सीली तारुफ़ करायो वियो आहे। इमरान ख़ान न्यूट्रल लफ़्ज़ कार बणाए छॾियो आहे। कप्तान छा कंदो रहियो, अॼु क़ौम खे ख़बर पइजी वई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ चयो त इमरान ख़ान पाक फ़ौज खे निशानो बणायो आहे। इमरान ख़ान समूरनि इदारनि खे पंहिंजी मातहत करणु चाहे थो। संदसि चवणु हो त इमरान ख़ान साइफ़र ज़रिए हिकु वारदात कई। इमरान ख़ान अदलिया ऐं फ़ौज खे विरहाइण जी कोशिश कई। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त अवाम खे ॿुधायो वञे त अरशद शरीफ़ खे कंहिं खां ख़तरो हो। अहम ब्रेकिंग न्यूज़ नासिनवा सां शेयर कयूं पिया। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान जो अॼु तफ़सीली तारुफ़ करायो वियो आहे। इमरान ख़ान न्यूट्रल लफ़्ज़ कार बणाए छॾियो आहे। कप्तान छा कंदो रहियो, अॼु क़ौम खे ख़बर पइजी वई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ चयो त इमरान ख़ान पाक फ़ौज खे निशानो बणायो आहे। इमरान ख़ान समूरनि इदारनि खे पंहिंजी मातहत करणु चाहे थो। संदसि चवणु हो त इमरान ख़ान साइफ़र ज़रिए हिकु वारदात कई। इमरान ख़ान अदलिया ऐं फ़ौज खे विरहाइण जी कोशिश कई। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त अवाम खे ॿुधायो वञे त अरशद शरीफ़ खे कंहिं खां ख़तरो हो। हिकु भेरो ॿीहर नाज़िनवा खे अपडेट कंदा रहूं त इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान पाक फ़ौज खे निशानो बणायो आहे। इमरान ख़ान समूरनि इदारनि खे पंहिंजी मातहत करणु पियो चाहे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान साइफ़र ज़रिए हिकु वारदात कई। इमरान ख़ान अदलिया ऐं फ़ौज खे विरहाइण जी कोशिश कई। नाज़िनवा खे अपडेट कंदा हलूं। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान जो अॼु तफ़सीली तारुफ़ करायो वियो आहे। इमरान ख़ान न्यूट्रल लफ़्ज़ कार बणाए छॾियो आहे। कप्तान छा कंदो रहियो, अॼु क़ौम खे ख़बर पइजी वई आहे। इन हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ गौहर घांगरे सां। गौहर, अपडेट कजो, प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ वधीक छा चयो आहे? जी, बचाव जे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अॼु जेका इदारनि जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में इमरान ख़ान जो कचो चिठो खुली वियो आहे ऐं हाणे ख़बर पइजी वई आहे त इमरान छा कंदो रहियो आहे। मुंहिंजो चवणु हो त इमरान ख़ान आर्मी चीफ खे एक्सटेंशन ॾियण बि चाहे पियो ऐं पंहिंजो अदम इतमाद वारनि ॾियारनि में NRO बि वठणु चाहे पियो। इहो वाज़े थी वियो आहे। हिन चयो त इमरान ख़ान जी जेका सियासत आहे उहा कूड़ ते ॿधल सियासत आहे ऐं इमरान ख़ान इहो हाणे वाज़े थी वियो आहे त इमरान ख़ान जे कौल ऐं फ़ैल में फ़र्क़ु आहे ऐं इमरान ख़ान सिर्फ़ु पाकिस्तानी अवाम खे बेवकूफ़ करणु चाहे थो। हिकु त इमरान ख़ान पंहिंजे हुकूमत दौरान को डिलीवर न करे सघियो, मुल्क खे वधीक बहरान में विझी छॾियो ऐं मईशत तमामु घणी ख़राब थी वई, बेरोज़गारी थी वई ऐं मुल्क ॾेवालो थियण जे नहज ते हुयो। पर जेकॾहिं हिन वक़्तु PDM जी हुकूमत न अचे हा त मुल्क ॾेवालो थी वञे हा ऐं PDM जी हुकूमत मुल्क खे संभालियो आहे। ऐं हिकु सवाल जे जवाब में ख़्वाजा आसिफ चयो त इमरान ख़ान जेका लॉन्ग मार्च करणु अचे पियो इहा हुनजी तमामु वॾी ग़लती हूंदी, छो त हिन वक़्तु इमरान ख़ान खे को बि अहिड़ो इशू न आहे जो लॉन्ग मार्च करे, छो त हुनजी जेको इलेक्शन जो मुतालबो आहे उहो ज़ाहिर आहे आइन ऐं कानून मूजिबि वक़्त ते इलेक्शन थींदी ऐं हीअ लॉन्ग मार्च बेसबब आहे। पर लॉन्ग मार्च दौरान जेकॾहिं इमरान ख़ान जे कारकुननि को बि अमन अमान हथ में खणण जी कोशिश कई त वफ़ाक़ी हुकूमत उनखे मोह ॾींदी ऐं इदारा आइन ऐं कानून मूजिबि एक्ट कंदा। जी, वॾी महिरबानी गौहर तफ़सील ॾियण जे लाइ।